दौदापुर में खबर शामिल क्यों जिथे दाऊ जहानपुर में गोठाणन चोर के चोरी करण दौरान सोगो करे वरतो है जने त सख्त मारकुट का पुलिस हवाले किया वियो है। अपडेट के नालू अहम खबर है तो दौदापुर भरसा दाऊ जहानपुर शहर में शहरन चोर के चोरी करण दौरान सोगो करे वरतो है। सख्त मारकुट का पुलिस हवाले करे छडियो है जने त बिया चोर फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। आगाह क्यों अवांखे दौदापुर में जिथे दाऊ जहानपुर में गोठाणन चोर के चोरी करण दौरान सोगो करे वरतो है जने त सख्त मारकुट का पुलिस हवाले किया वियो है। अवांखे बुधाईंदा हलूं त बिया चोर फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं दौदापुर में आवाज़ टीवी के रिपोर्टर बशीर अहमद कटोहर खां। जी बशीर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दौदापुर भरिसां दाऊ जहानपुर में चोरी कंदे हिकु चोर खे जेको आहे गोठाणनि छोकिरो वरितो। सख़्त मारकुट बाज़ जेको आहे चोर खे गाजीपुर थाणे जा दाऊ जहानपुर शहर मां गुज़िरियल राति चोरी कंदे हिकु चोर खे गोठाणनि सोगे करे वरितो, जेको पंहिंजो नालो जेको आहे अलीम सुठो ॿुधाए थो। गोठाणनि मारकुट करण बाज़ जेको आहे चोर खे पुलिस जे हवाले करे छॾियो, जॾहिं त ॿिया चोर फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त हिकु चोर खे सोगो कयो आहे, जंहिंखां पुछा जा काथण जारी आहे। जी ठीक है बशीर अहमद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।